Bismillahirrahmanirrahim. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Rabbi shrah li sadri wa yassir li amri wahlul uqdatam min lisani yafqahu qawli. जीअं साईं इकबाल साहिब जन जो तजवीज़ सिखूं था पाण अल्हम्दुलिल्लाह। लास्ट टाइम असां सिखण जी कोशिशि कई हरकतूं, जेके हरकत जूं निशानियूं आहिनि क़ुर पाक में। उहो असांजी वीडियो नंबर 7 हुई ऐं हरकत जूं असां 12 निशानियूं सिखियूंसीं त क़ुर पाक में आहिनि। उन मां कुझु कवर कयूंसीं, कुझु अॼु कंदासीं इंशा अल्लाह ताला। इन करे ही हरकत जूं निशानियूं जो वीडियो नंबर 8 आहे। टोटल 16 वीडियो थींदा इंशा अल्लाह असांजा। ऐं हीअ आहे हरकत जे निशानी जे बारे में 7 ऐं 8 वीडियो नंबर। ठीकु आहे। हाणे क़ुर पाक में आयल हरकत जूं निशानियूं, हीअ असांजी वीडियो थींदी 8। थोरो रिवाइज़ था कयूं। उन में असां लास्ट टाइम जेको ॾिठोसीं त हरकत, उनखे अरबी में चइबो आहे कि हरकतुन। ठीकु आहे। इहो मुअनिस आहे ऐं वाहिद आहे, इन जी जमो थींदो हरकातुन, हरकतूं। ठीकु। ऐं हरकत आहे छा? हिकु क़िस्म जी निशानी आहे जेका जंहिं अखर ते ईंदी आहे उनखे उहा आवाज़ ॾींदी आहे। जेका निशानी ईंदी उहो आवाज़ थींदो उन अखर जो। क़ुर पाक में आयल घणियूं निशानियूं आहिनि? 12। हाणे ॿियो हिकिड़ो आवाज़ ॾींदियूं आहिनि इहे निशानियूं, पर आवाज़ जो मिक़दार केतिरो थींदो आहे? उहो 1 खां 6 हरकतूं, वधि में वधि बसि। ठीकु। उहो कीअं? जॾहिं हिकु हरकत हूंदी त उनजो अंदाज़ो टाइम जो ईअं लॻाइबो आहे ॼण अधु सेकंड, बल्कि इन खां मथां घटि थिए। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे। 2 हरकतूं अंदाज़न 1 सेकंड। ठीकु थी वेंदो। उन खां पोइ असां 3 ते छॾियूं था। 4 हरकतूं अंदाज़न 2 सेकंड। 5 खे छॾे ॾियो। 4 हरकतूं अंदाज़न 3 सेकंड, माना अधु सेकंड, उन खां पोइ 1 सेकंड, 1 खां पोइ 2 ऐं 3। इहो इन्हनि जो मिक़दार थी सघे थो पियो आवाज़ खे या उन अखर जे आवाज़ खे छिकण जो। ठीकु थियो। हाणे असां हीउ ॾिठोसीं त हीअ जॾहिं भाउ जो मिसाल खयोंसीं हिकिड़े अखर जो, उहा सम्झण जी कोशिशि कई त पहिरियों ब्लॉक हुयो इहो असांजो फतहा कसरा दम्मा। ठीकु आहे। उन में असां जॾहिं भाउ जो मिसाल खयोंसीं त हिकिड़ी हरकत जेका थिए थी पई 1 हरकत ब बे ब, अधु सेकंड खां घटि लॻंदो टाइम। ऐं हिन जो आवाज़ छा पियो थिए? अ ए उ। उन खां पोइ जॾहिं असां अॻिते हलियासीं, माना इहो छा? 1 हरकत, इन जो माना केतिरो मिक़दार? अधु सेकंड खां बि घटि। उन खां पोइ असां ॿियो ब्लॉक खयोंसीं, ही उभी फतहा, उभी कसरा, उभी दम। इन जो जॾहिं असां उचार ॾिनोसीं त कीअं थो आवाज़ निकिरे इन जो? हा। यानी हा जो मिसाल खयोंसीं। बा जो खणो आहे त बा थिया, ता जो खणंदासीं ता थींदो। ठीकु आहे। हा, हिन खां पोइ ही हू, इहो सम्झोसीं असां। हिन जो आवाज़ कीअं थो अचे? आ ई उ। इहे छा थींदियूं? घणियूं? 2 हरकतूं। ठीकु आहे। हाणे हीउ ॾिसो, ही ब्लॉक बि थी वियो 1 हरकत जो। ही ब्लॉक थी वियो, इन में मिक़दार घणो आहे? उभी फतह, उभी कसरा, उभी दम जो 2 हरकतूं। ठीकु आहे। बाक़ी हाणे अचूं था हिन ब्लॉक ते तनवीन सिखंदासीं। उन खां पोइ शद, जज़म या सुकून कंदासीं। उन खां पोइ ईंदी मद इंशा अल्लाह ताला। पहिरियों हलूं था तनवीन ते। इनखे अंग्रेज़ी में छा चइबो आहे? ननेशन। ठीकु। हाणे तनवीन जे बारे में छा आहे त तमामु हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे सम्झण जी। हिन स्लाइड में सॼो क्लास पूरो थी वियो, ख़तमु। हक़ीक़त में कीअं? ही छा आहिनि तव्हांखे ख़बर आहे? ही निशानियूं छा आहिनि? ही निशानी कहिड़ियूं आहिनि? हिनखे छा चवंदा आहियूं? गॾे करे फतहतुन, कसरतुन, दम्मतुन, इन्हनि खे गॾे करे छा चइबो आहे? तश्कील। इहे तश्कील जूं निशानियूं। ठीकु आहे। तश्कील जी निशानियुनि खे ॿिटो करणु, या ईअं चइजे त डबलिंग दी वॉवल साइंस, छो जो ही वॉवल साइन बि आहिनि न। ही फतह, कसरा, दम, इहे वॉवल साइन चइबो आहे हिनखे, शॉर्ट वॉवल। इन्हनि खे डबल कंदव तनवीन थी वेंदी। माना तश्कील जे निशानियुनि खे ॿिटो करणु तनवीन आहे। कीअं? छा थींदो? फतहतुन मां फतहतान, कसरतुन मां कसरतान, ऐं दमतुन मां दमतान। ही छा आहिनि? फतहतान, कसरतान, दमतान। सिंपल, इहा तनवीन आहे।
पर थोरो अॻिते था हलूं, हिनखे सम्झण जी ॻाल्हि आहे। ही जॾहिं फतह कसरत दम आहे त हिनजो उचार कीअं थो निकिरे, ब, पर हिकु हरकत अधु सेकंड। पर जॾहिं असां हिन ते ॿ ज़बर ॿ ज़ेर ॿ पेश था ॾेई छॾियूं, डबल था कयूं हरकतुनि खे, त माना छा थींदो? ॿ हरकतूं थी वयूं न हिन ते, ॿ हरकत थी वयूं त माना हाणे इन जो मिक़दार घणो थींदो? अधु सेकंड त हुई हिकु हरकत, ॿ हरकत घणो? अंदाज़न हिकिड़ो सेकंड। पोइ हिनखे पढ़िबो कीअं? बन, बिन, बुन। ठीकु थियो? अञा थोरो अॻिते था हलूं सिखण लाइ। ही लफ़्ज़ ॾिसो, ज़बर ज़ेर ऐं पेश हिकु हरकत लिखिबी आहे ऐं तनवीन जी निशानी में, छो त ॿ ज़बर ॿ ज़ेर ॿ पेश अचनि था। इहो सिंधी जो सेंटेंस आहे, इन करे ज़बर ज़ेर पेश लिखियो आहे, अचनि था, उन करे तनवीन ॿिनि हरकतुनि जे बराबरि थींदी। ॻाल्हि क्लियर आहे? हाणे ही स्लाइड आहे, इहा सभिनी खे थोरो ज़हन में रखणु खपे। हिकु हरकत माना अधु सेकंड, ॿ हरकतूं माना तक़रीबन हिकु सेकंड ड्यूरेशन आवाज़ जो। This is every day. साईं खे म्यूट करे छॾियो सभिनी खे प्लीज़, आवाज़ थो अचे। अच्छा, उन खां पोइ हाणे इहो छा थियो? छो जो मूंखे म्यूट करणो पवंदो त मां स्लाइड मां निकिरी थो वञा, इहो सॼो पोइ ते वञिणो थो पए पोइ। ठीकु आहे, हिन में टाइम ज़ायो त ॾाढो। अच्छा, हाणे इहो हुयो त ही असां सिखियोसीं तनवीन ॿ हरकतूं अंदाज़न हिकु सेकंड जो मिक़दार। ठीकु थियो? हिकु हरकत अधु सेकंड, ॿ हरकतूं अञा हिकु हरकत अधु सेकंड, ॿ हरकतूं हिकु सेकंड। असां हाणे हिन स्लाइड ते आयासीं। ॻणप जेको आहे जॾहिं काउंटिंग थींदी आहे न, त अरबी में माना या सिंधी में चऊं पहिरियों, वाहिद माना हिकु, जमा माना घणा। हिक खां मथे जमा थी वेंदो आहे। माना जेकॾहिं असां चऊं हिकु ज़बर, उन खां पोइ जे जमा कंदासीं त ॿ ज़बर थियनि या 22 थियनि। ठीकु आहे, पर अरबी में छा हूंदो आहे त उन में हिक जे लाइ वाहिद आहे, ॿिनि जे लाइ मुसन्ना आहे, ऐं पोइ ॿिनि खां मथे जॾहिं थींदो त पोइ जमा थींदो। इहो आहे सिंधी, अंग्रेज़ी या कंहिं ॿी ॿोली जी ख़बर न आहे, पर सिंधी अंग्रेज़ी जेके असांखे अचनि थियूं पियूं, उन में ऐं अरबी में फ़र्क़ु आहे। त जॾहिं हिकिड़ो माण्हू हूंदो त हिकु, ॿ हूंदा या ॿिनि खां घणा हूंदा त हुनखे जमा चवंदासीं। पर अरबी में ईअं न थींदो। अरबी में हिकिड़ो हूंदो हिकु, ॿ हूंदा त उन लाइ ॿियो इस्तेमालु थींदो नंबर, ऐं ॿिनि खां मथे हूंदा त पोइ हुनखे जमा चवंदासीं। ॿिनि लाइ मुसन्ना थींदो आहे। कीअं? हाणे ॾिसो, ही फतहतुन माना हिकु ज़बर ई न, हिकु ज़बर सिंधी में जमा थींदो ॿ ज़बर, छो जो असां ॿ था ॾियूं न, त असां हिते छा चवंदासीं? फतहतुन हिकिड़ी ज़बर, फतहताने ॿ ज़बरूं, हिकु ज़ेर कसरतुन ॿ ज़ेर कसरताने, हिकु पेश दम्मतुन ॿ पेश दम्मताने। माना कोई बि अंगु ॿिनि खां मथे हूंदो त उहो जमा में ईंदो, पर हिते ई असां छड़ो ही मुसना था पढ़ूं। ठीकु थियो? हलो अॻिते उहो ग्रामर में ईंदासीं। हाणे इहो जॾहिं असां चयोसीं, हिते थोरी इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे, उहा कहिड़ी आहे त हीअ असां चयोसीं फतहताने कसरताने दम्मताने। हिन में थोरी हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त के माण्हू इन्हनि खे चवंदा आहिनि फतहतैन कसरतैन दम्मतैन। इहो मुंहिंजो अञा उस्ताद सां ॻाल्हि हले पई त तव्हां हिनखे असां उहो छो था चऊं, उहो ख़बर आहे उनखे मनसूब स्टेट आहे उनखे, पर उहे जॾहिं लफ़्ज़नि में इस्तेमालु थींदा त पोइ उन्हनि खे फतहतैन कसरतैन दम्मतैन चई सघिजे थो पियो। पर जॾहिं असां फ़क़ति इहे छड़ो निशानियूं सम्झूं था पिया न, इन करे इन लाइ बहितर लफ़्ज़ जेको मां सम्झां थो पियो, थी सघे थो कि मूंखे करेक्शन करणी पए पंहिंजे लाइ बि, पर इहो फतहतान कसरतान दम्मतान सही आहे। अलाह आलम, इहो मां अॻ में क्लियर करे थो छॾियां, छो जो जीअं कंफ्यूजन कान हुजे। बहरहाल हीअ जॾहिं तव्हां पढ़ूं था पिया न, इंट्रेस्टिंग ॻाल्हि कहिड़ी आहे, हिन में तव्हांखे आवाज़ु हिकिड़ो नज़र अचे थो, ॾिसो कहिड़ो थो अचे आख़िर में, मां पढ़ां थो ईअं, फतहतान कसरतान दम्मतान, कहिड़ो आवाज़ु आयो? आने। इहो कॉमन आहे न? इहो छा आहे? इहो आवाज़ु तव्हांखे किथे ॿियनि सूरतनि में ॿुधो आहे? इहो फबी अय्यालाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबाने। कीअं रिलेशन मिले थो? आहे। हाणे इहो इन करे आहे, इहो मुसन्ना जे लाइ आहे। कीअं? ॿिनि जे लाइ जॾहिं हूंदो तॾहिं हिन जो आवाज़ु इहो निकिरंदो। जॾहिं बि कंहिं शइ खे ॿिनि जे लाइ ज़िक्र कबो त इहो निकिरंदो। मुस्लमान तालिबान ॿिनि जे लाइ हूंदो आहे। असांजा तालिबान चवंदा आहिनि, उहो अलाए कंहिंजे लाइ चवंदा आहिनि, पर बहरहाल या उहो कीअं? छो जो ॾिसो सूरह रहमान में आयो आहे, माशर अल जिन्न वल इंस। मशर माना गिरोह,
माना जीअं चवंदा आहिनि न जीअं ग्रुप कंहिंजो जिन्ननि ऐं इंसन जो ॿिनि जो ज़िक्र आहे इन करे आयो आहे जिते जिते जॾहिं ॿिन्ही जो ज़िक्र ईंदो त तू कज़्ज़बान या उते या कोई बि ईंदो ॿिनि जो सीखो ईंदो मतिलबु त ठीकु आहे माना ॿिनि अददनि खे ॻणण जो आवाज़ छा आहे आन इहो सम्झणु खपे ॿी ॻाल्हि हिते ग्रामर जी आहे पर हिते करे था छॾियूं उहा कहिड़ी त जॾहिं तव्हां ॾिसो हिते हिकिड़े जे लाइ छा हो फ़तहतुन हुयो न ता मरबूता हिनखे चइबो आहे ता मरबूता हुयो जॾहिं असां हे फ़तह तान लिखूं था पिया त हिते ता मरबूता न आहे इहो तव्हां नोट कयो आहे ॻाल्हि हिते फ़तह ताने माना जॾहिं असांजी विच में अचे थी हीअ ता मरबूता लफ़्ज़ जे आख़िर में ईंदी आहे विच में न ईंदी किथे बि ॾिसो तव्हां पर जॾहिं तव्हां इनखे फ़तह तान लिखणु चाहियो था पिया त हीअ ता मरबूता हिते नथी ॾेई सघिजे इनखे पोइ छा चइबो आहे इहो खोले छॾिबी आहे हिनखे छा चइबो आहे ता मफ़्तू आहे ठीकु थियो इहा ॻाल्हि ख़तमु हिते हाणे अचूं था तनवीन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि इंपॉर्टेंट कहिड़ी दर हक़ीक़त कंहिं अखर खे नून ॾियणु कंहिं अखर खे नून ॾियणु माना नून ॾियणु बग़ैर सॉरी कंहिं अखर खे नून ॾियणु बग़ैर नून जो आवाज़ ॾियणु उन अखर खे छा ईंदो आहे नून न ईंदो आहे पर नून जो आवाज़ ईंदो आहे तनवीन जो इहो कमु आहे कीअं अच्छा ॿी ॻाल्हि कहिड़ी हूंदी आहे तनवीन में नून लिकियलु हूंदो आहे तॾहिं हिन जो आवाज़ ईंदो आहे उहो नून ज़ाहिर न हूंदो आहे उहो नून लिकियलु हूंदो आहे उहो नून ॾिबो न आहे पर उन में छड़ो आवाज़ ईंदो आहे कीअं ॾिसो हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे पहिरीं मां जॾहिं शुरू में मां स्लाइड पढ़ाई त हुन में लिखियो त तनवीन में नून लिकियलु हूंदो आहे पर पोइ इहो नोट रखणु खपे त नून सुकून वारो आहे जज़म वारो आहे जंहिं अखर ते जज़म हुजे उनखे छा चइबो आहे मजज़ूम माना हिन जज़म आयल आहे हिन अखर ते ठीकु आहे हाणे हलूं था पिया थोरो हिनखे ॾिसूं त पढ़िजे कीअं अलिफ़ जो मिसाल खणूं था असां रोज़मर्रा पढ़ंदा आहियूं पर थोरो हिते कानून सिखिजे थो लफ़्ज़ सिखिजनि था नवां ठीकु आहे न असांखे अदरवाइज़ त तनवीन में सिखण जो को फ़ाइदो ई कोन्हे असांखे ख़बर आहे त कीअं पढ़बी आहे हीअ कंहिंखे ख़बर न आहे त अन पढ़बो इन पढ़बो उन पढ़बो सभिनी खे ख़बर आहे ठीकु आहे अन इन उन पर ॾिसण जी ॻाल्हि इहा आहे त हिन खे जॾहिं लिखिजे थो त नून हीअ मजज़ूम आहे जेको हिन में लिकियलु आहे हिन तनवीन में ठीकु थियो हाणे ॿियो मिसाल खणो जेको जीम जो जन जिन जुन हिन में ॾिसो हीअ जॾहिं असां हिनखे सिंधी में लिखूं था जन करे छॾियोसीं पर अरबी में जॾहिं लिखियो आहे त हीअ तनवीन आहे हिन में नून कोन्हे पर तॾहिं बि नून जो आवाज़ ईंदो तनवीन जे करे जन जिन जुन ठीकु थियो हाणे ॿियो लफ़्ज़ आहे क़ुर पाक जो लफ़्ज़ खणो कोई हिते छा लिखियलु आहे हीअ कसीरन आहे कसीरन हिन जे अॻियां थोरो अलिफ़ आहे इन जो हिकिड़ो ॿियो कानून आहे त जॾहिं बि फ़तह तेन हीअ ईंदी आहे त अलिफ़ हिन जे अॻियां लाज़मी ॾिबो आहे पर हिनखे जॾहिं पढ़िबो त कसीरन क़ुर पाक में जॾहिं पढ़ंदासीं आयत में हूंदो जेकॾहिं असां हिते रुकिजी वियासीं त हिनखे पढ़ंदासीं कसीरा उहो जॾहिं वक़्फ़ जे क़ाइदनि ते ईंदासीं त वरी तनवीह सिखंदासीं हिन बारे में बाक़ी ॿियो हीअ थी फ़तहतान हीअ थींदी हीअ कसरतान या कसरतैन ठीकु थियो त हिनखे कीअं पढ़बो जन्नातिन हीअ थींदो छा अज़ीमुन माना छा थियो अन इन उन हाणे हिते था हलूं फ़तहतान वारे अखर बाद अलिफ़ ॾियणो आहे हीअ सूरत नसर आहे जेकॾहिं असां वटि अहमद आहे सूमरो त प्लीज़ हिनखे पढ़े त हिनखे कीअं बहितर करे पढ़िजे असां हिन में इंट्रस्टेड आहियूं उहो जेके ही हेड्रा अखर लिखियलु आहे जिन ते तनवीन आहे जेके न आहे त बसि परवाह न आहे असल में ॾिसो असां सॼी आयतूं पढ़ी ईंदासीं हिते जॾहिं ईंदासीं फी दीनिल्लाहि अफ़वाजन फसब्बे आहे जन पर जॾहिं असां हिते रुकंदासीं ईअं थींदो फी दीनिल्लाहि अफ़वाजा इन्नहु कान तव्वाबा पर हीअ आहे छा तनवीन ऐं ॾिसो फ़तह हे फ़तहतान आहे ॿ फ़तूं आहिनि त उन जीम जे अखर ते त जॾहिं फ़तहतान आहियूं त हिन सां लाज़मी अलिफ़ ॾियणो आहे अॻु में हिन ते बि आहियूं त लाज़मी अलिफ़ ॾियणो आहे ठीकु आहे ॿियनि में कसरा हुजे या इहो कसरतान हुजे या दमतान उन में न ईंदो आहे ज़ेर ऐं पेश वारे में न ईंदो अलिफ़ सिर्फ़ु ईंदो जॾहिं ॿ ज़बरूं हुजनि हाणे ही
इन जी कहिड़ी अहमियत आहे थोरो इहो सम्झण जी कोशिशि कबी। अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं न त हिकिड़ो कॉमन नाउन आहे, हिकिड़ो प्रॉपर नाउन आहे। कॉमन नाउन कंहिं बि शइ जो नालो आहे। किताब खणूं था पिया, किताब सिंधी में चइबो किताब न, ठीकु आहे। त अरबी में उनखे छा चइबो? किताबुन। हिकिड़ो किताब जॾहिं बि हूंदो किताबुन, ऐं जॾहिं किथे इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो किताब जो कंहिं बि जुमिले में, त पोइ किताबनि बि थी सघे थो पियो, किताबिन बि थी सघे थो पियो। पर जॾहिं असां हिनखे छड़ो किताब पढ़ूं था पिया त किताबुन आहे। तव्हां ॾिसो त माना इहा बि हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं बि तव्हांजो इस्म कोई हूंदो जेको माना प्रॉपर नाउन न हुजे, असां ईअं नथा चई सघूं त जेको आहे जेके ख़ासि पंहिंजा नाला हूंदा आहिनि न, उहो प्रॉपर नाउन अलॻि हूंदा आहिनि। कॉमन नाउन कोई बि किताब आहे, अस्पताल आहे, स्कूल आहे, ठीकु आहे। उन ते जॾहिं उनखे जॾहिं असांखे कॉमन नाउन रखिणो हूंदो आहे त उनखे असां हीअ दम तैन ॾींदा आहियूं। माना को बि अखर हुजे उनखे दम तैन माना इहो ॾेई करे या तनवीन ॾेई करे उनखे असां कॉमन नाउन करे छॾींदा आहियूं, जेके अंग्रेज़ी में चइजे इनडेफिनेट। कॉमन नाउन बि चइबो आहे, इनडेफिनेट बि चइबो आहे, ठीकु आहे। उनखे अरबी में छा चइबो? नकिरा। माना असां तनवीन जी आण जे करे उहो इस्म जेको लफ़्ज़ आहे उनखे असां नकिरा करे छॾींदा आहियूं। हिकिड़ो हूंदो आहे नकिरा, पोइ ॿियो हूंदो आहे मार्फ। उहो असां इंशाअल्लाह ताला इहो सम्झंदा कॉमन नाउन प्रॉपर नाउन पोइ सम्झिबो इहो छा कॉमन नाउन ऐं प्रॉपर नाउन। अच्छा, हाणे अचूं था पिया शब्द जो कानून। नकरा ऐं मारिफ़ा ते फ़िलहालु न वञो, पोइ सम्झंदासीं इंशाअल्लाह हुनखे ग्रामर में। हाणे तनवीन पूरी थी, हाणे चवंदा शब्द जो कानून। इहो तमामु हिकिड़ी ॿ स्लाइडियूं आहिनि, यादि रखणु खपे त जंहिं अखर ते शब्द आहे हुनजी माना छा आहे, उहो अखर ॿ दफ़ा आयल आहे। जीअं बा ते जॾहिं शब्द आहे त इहो छा आहे, माना ॿ अखर आयल आहिनि बा जा, ठीकु थियो। हाणे जेकॾहिं बा ते शब्द खां पोइ फतह मथऊं त छा थींदो? ॿ बा त हूंदियूं पर ॿिन्ही ते फतह न हूंदी। पहिरें त छा हूंदी, हीअ जज़्म या सुकून हूंदो, ॿिए ते हूंदी फतह। जेकॾहिं बा ते शब्द आयल आहे ऐं उन जे हेठूं कसर आहे। अच्छा, कॾहिं कॾहिं तव्हां क़ुर पाक में ॾिसंदो या के जेके पढ़ाईंदा आहिनि जेके उन में ॾिसंदो तव्हां उन जे सॉफ्टवेयर में हीअ जेका कसर हिते लिखियलु कोन हूंदी आहे, शब्द जे हेठां लिखियलु हूंदी आहे। पर मुंहिंजे सॉफ्टवेयर में जेको असां सिंधी अरबी जो अचे थो पियो हुन में ही बा जे हेठां अचे थी कसर, कॾहिं कॾहिं शब्द जे हेठां हूंदी आहे, तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। त जॾहिं इहो थींदो त छा हूंदा, ॿ बा हूंदियूं पर पहिरें ते छा हूंदी जज़्म, ॿिए ते हूंदी कसरा। अचूं बु ते, इन में छा हूंदो, पहिरें ते जज़्म, ॿिए ते बु हूंदो। ठीकु, हाणे को लफ़्ज़ था ठाहियूं। शद, शद पढ़ूं था न त शद जो लफ़्ज़ था सिखूं। शद हे लिखियलु आहे न हिते, हिनखे छा कंदासीं, श दाल ते ॿ दाल आया पर पहिरियों ई जज़्म, पोइ हुन खां पोइ सद। शद जॾहिं इन ते छाकाणि जो ॿ दफ़ा अखर लिखिजे थो पियो ऐं इनखे चइबो आहे, इन करे इन जो मिक़दार बि ॿिनि हरकतुनि जेतिरो थींदो आहे। शद अधु सेकंड न, हिकिड़ो सेकंड, ॿ हरकतूं माना हिकिड़ो सेकंड, शद। ठीकु थियो। यादि रखणु खपे हिकु हरकत माना तक़रीबन अधु सेकंड, ॿ हरकतूं माना तक़रीबन हिकु सेकंड। हाणे ॿियो लफ़्ज़ था खणूं, हीउ ॾिसो अब, त इहो छा थींदो, हिन ते ईंदी फतह ईंदी, अब हीअं, अब इहो बि साॻे नमूने सां। इनखे अंग्रेज़ी में जेकॾहिं मिसाल वठो तमामु सवलो, त अंग्रेज़ी में बि ईअं हीअ जेको लफ़्ज़ आहे बटर, हाणे तव्हां हिनखे छा चवंदव, बटर त न चवंदासीं न, इहो बि शब्द आहे बटर। माना पहिरियों टी जेको आहे उहो साइलेंट थी थो वञे, ॿिए टी ते तव्हां हुनखे ॾियो था कसर, बटर। ठीकु, अहिड़े नमूने सां बटर माना मखण जेको आहे, पर साॻी जेके ॿ दफ़ा टी इस्तेमालु थी आहे न त हिनखे बटर न चवंदासीं, बटर हिकिड़ो दफ़ो। जज़म या सुकून, जज़म या सुकून छा थींदो आहे, असां पढ़ी आया आहियूं त जंहिं अखर ते हरकत न आहे उहो छा आहे, उहो गैर मुतहरिक आहे, माना उहो मजज़ूम आहे। माना ही जंहिं अखर ते जज़म हूंदी उहो मुतहरिक न आहे, माना उन ते। ॿी ॻाल्हि मज़े जी, असां हीउ जेको फतह कसरा दमा चवंदा आहियूं न, इनखे असां छा चवंदा आहियूं, शॉर्ट वॉवल्स। जेके अरबी जा 28 अखर आहिनि न, इहे सभु छा आहिनि, कॉन्सोनेंट्स आहिनि।
अंग्रेजी में छा चवंदा आहियूं कॉन्सोनेंट्स ऐं वॉवल्स वॉवल 5 आहिनि न AEIOU बाक़ी ॿिया छा आहिनि बाक़ी ॿिया 23 माना 26 अखर आहिनि न 21 कॉन्सोनेंट्स आहिनि 5 वॉवल्स आहिनि अरबी जो को अखर वॉवल न आहे इहे हरकतूं जेके आहिनि न इहे शॉर्ट वॉवल थींदियूं आहिनि पर लॉन्ग वॉवल में वरी उनखे असां इस्तेमालु कंदासीं ॾिसंदासीं त लॉन्ग वॉवल डिफरेंट आहे थोरो उहो थी सघे थो हिते अचे इनशाला हाणे मद ठीकु आहे मद खे था सम्झूं मद थोरो इम्पोर्टेंट आहे हिन में घणी डिटेल आहे असां थोरो मुख्य ॻाल्हियूं खणंदासीं त जीअं पहिरें हिन क्लास में तमामु डिटेल में न वञूं छो जो क़ुर पाक में ॿिनि क़िस्मनि जी मद आहे इहा सम्झणु खपे उन खां पोइ वरी जॾहिं असां मद जे क़िस्मनि में वेंदासीं न त उनजी कैटेगरीज़ ॿ आहिनि मद खे सिखण लाइ ॿ कैटेगरीज़ आहिनि पोइ ॿिन्ही कैटेगरीज़ में या ॿिन्ही टाइप्स में न पोइ वरी सब डिवीजन आहे इन करे असां उन्हनि सभु ॾींहंनि में वञी नथा सघूं फ़िलहालु असांजो शॉर्ट टाइम आहे असांखे मुख्य ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि पर तमामु अहम आहे सम्झणु ठीकु हाणे क़ुर पाक में मद ॿिनि क़िस्मनि जी आई आहे कीअं हीअ नंढी मद चइबो आहे हिनखे निशानी ॾिसणु खपे वॾी मद चइबो आहे हीअ हिन खां अलावा तव्हांखे ॿी नज़र न ईंदी ठीकु थियो क़ुर पाक में हीअ आयत आहे न वलक़द नज्जयना बनी इसराईल पोइ अॻिते आयत आहे इन में हीउ जेको बनी इसराईल आहे न हिन में ॿई मद आयल बनी इसराईल हिकिड़ो ई जेकॾहिं लफ़्ज़ चइजे ठीकु आहे या ॿ लफ़्ज़ पई सघजनि था त हिन में ॿिन्ही नंढी मद ऐं वॾी मद जो मिसाल आहे ॻाल्हि छा आहे ॿिन्ही में फ़र्क़ु नोट करिणो आहे तव्हां ॾिसंदव त ही वॾी मद में जेको आहे न हीअ वॾी मद हीअ इन में हेठि हिकिड़ी अणी ॾिनल आहे हितां बसि इहा वॾी मद आहे हीअ नंढी मद आहे ठीकु थियो हीअ निशानी हिननि जी इहा आहे क़ुर पाक में 5000 दफ़ा हीअ मद आई आहे घटि में घटि जंहिंमें ही जेका आहे वॾी मद जेका आहे उहा 2000 भेरा ऐं नंढी मद तक़रीबन 3000 भेरा आयल आहे हीअ ठीकु थियो हाणे मद माना छा आहे मद माना छिकणु स्ट्रेच करणु इहो जो लफ़्ज़ ईंदो आहे मुदत सिंधी में घणी मुदत रहे तूं हुते ठीकु आहे अलाह पाक ज़मीन जे लाइ बि इहो लफ़्ज़ कयो आहे त असां हिनखे छिकियो आहे उन में मुदत लफ़्ज़ किथे आयल आहे हाणे उहा आयत हींअर कोन्हे मूं वटि पर इहो क़ुर पाक में लफ़्ज़ आयल आहे ठीकु आहे न अच्छा मुदत लफ़्ज़ छा मां निकितल आहे इहो माना मद मां निकितल आहे इहो माना छिकणु कंहिंखे अरबी में 3 अखर आहिनि जिन ते मद ईंदी आहे तमामु अहम ॻाल्हि अथव इहा अरबी में घणा अखर आहिनि जिन ते मद ईंदी आहे 3 अखर 28 मां 3 अखर फ़क़ति ठीकु कहिड़ा अखर आहिनि अलिफ वाव या इन्हनि खां अलावा तव्हांखे मद कंहिं ते नज़र न ईंदी हाणे इन्हनि टिनी खे पोइ छा चइबो आहे हुरूफ़ मद छो जो इन्हनि ते ई मद ईंदी आहे अॻिते हलूं था पिया मद जा 2 क़िस्म आहिनि हाणे असां क़ुर पाक में मद कहिड़े क़िस्म में ईंदी 2 में उहो सम्झोसीं मद हुरूफ़ मद घणा आहिनि 3 उहे बि सम्झोसीं हाणे असां ॾिसूं था पिया त मद जा क़िस्म घणा आहिनि मद जा 2 क़िस्म आहिनि हिकिड़ो थींदो मद असली चइबो हुनखे या मद तबेई माना नेचुरल असली माना असली जीअं थींदो आहे न पोइ वरी नकली हूंदो आहे नकली हिते त का शइ कोन्हे का पर हिकिड़ो हूंदो आहे मद असली या मद तबेई या नेचुरल मद आहे माना ठीकु आहे न ॿियो हूंदो आहे मद फ़रई हाणे फ़रई में घणा ई क़िस्म आहिनि मद असली खे बि सम्झूं था पिया पोइ मद फ़रई खे बि सम्झंदासीं पर मुकमिल न सम्झी सघंदासीं मुख्य ॻाल्हि सम्झंदासीं टाइम जो ख़्यालु करिणो आहे अच्छा हिनखे असां मद असली बि लिखी सघूं था पिया पर कॾहिं कॾहिं माण्हू जीअं ॿुधायो न अल मद असली जीअं असां कंहिंखे प्रोनाउन करे छॾिजे या हुनखे डेफिनेट करे छॾिजे त असां मां जीअं चयो न असां सिखूं था पिया मद या असां सिखूं था पिया दी नेचुरल मद त पोइ छा थींदो अल मद असली या अल मद तबेई हाणे हिन में थींदो एक्चुअली हिनखे खपे दी नेचुरल मद जेकॾहिं मां मद असली लिखां हा त पोइ इहे नेचुरल मद हुजे हा पर जॾहिं मां अल मद असली लिखियो आहे न त हिनखे मूंखे लिखणु खपे दी नेचुरल मद इहो मां स्लाइड वीडियो में त न ईंदी पर मां हूअं करेक्ट करे पोइ इनशाला शेयर कंदासीं असां इनशाला हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे अलिफ मद छा आहे या मद छा आहे वाव मद आहे छा हरूफ मद आहिनि छा ठीकु आहे उहो कीअं आहे त असां अॻिमें सम्झी आया आहियूं इन जा 2 तरीक़ा आहिनि सम्झण सिखण जा आहे हिकिड़ी शइ पर 2 तरीक़ा आहिनि मूं जंहिं तरीक़े सां लिखियो आहे न इहो आम तौर ते कोन सम्झाईंदा आहिनि कीअं फ़र्क़ु कहिड़ो आहे ॾिसो हिते थोरो गौर कजो लफ़्ज़नि ते छड़ो जॾहिं कंहिं अखर ते ही कंहिं अखर छा आहे उहो ही आहे हे अखर जी निशानी आहे सम्झो ज़बर हुजे उहो हीअ ज़बर आहे
ऐं अखर खां बाद अलिफ अचे ओही अलिफ आहे त उन अखर न वञो सॉरी उन खे जेको आहे न अलिफ मद चइबो माना उन अखर खे अलिफ मद चइबो हीउ जेको अखर आहे न इन अखर खे अलिफ मद चइबो उन खां पोइ ॿियो कहिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं कंहिं अखर ते ज़ेर अचे हीअ अखर आहे उनजे हेठो ज़ेर आई ऐं अखर खां बाद या अचे त उनखे ज्यामत चइबो सही ॻाल्हि टी ॻाल्हि कहिड़ी आहे जॾहिं अखर ते कंहिं अखर ते छो जो असां अखर जी ॻाल्हि था कयूं पेश हुजे हीउ पेश आहे न ऐं अखर खां बाद छा अचे वाव उनखे वाव मद चइबो इहे माना इन जेको अलिफ मद या मद वाव मद आहे इन में अखर बि आहे उन ते निशानी बि आहे ऐं पोइ उन ते ॿाहिरों अलिफ बि आहे या अखर आहे कसरा या आहे या अखर आहे पेश आहे पोइ वाव आहे इहे ईअं एक्सप्लेनेशन आहे इन जो ॿियो तरीक़ो कहिड़ो थींदो हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल वाव जो मिसाल खणूं ही वाव जो मिसाल था खणूं न उहो वाव जंहिंखां पहिरें अखर ते पेश हुजे जेकॾहिं असां पोइ ते ॾिसूं त ईअं छा चइबो उहो वाव हीउ वाव मद कहिड़ो आहे जंहिंखां पहिरें अखर ते पेश हुजे अचो मिसाल ॾिसूं हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त इन जी आसान आहे लफ़्ज़नि खे माना क़ुर पाक में लफ़्ज़ आयल आहे नू ही हा नू ही न ही नू ही हा इहो क़ुर पाक में लफ़्ज़ आयल आहे कहिड़े हंधि आहे इहो मुंहिंजो रेफरेंस कोन्हे हींअर इन मां इनखे जेके तजवीद पढ़ाईंदा आहिनि इनखे इस्तेमालु कंदा आहिनि इहो सम्झाइण लाइ त ॾिसो ही वाव मद आहे छो वाव मद खां पहिरीं इन ते का हरकत कोन्हे ॾिसजो या ते बि का हरकत कोन्हे अलिफ ते बि का हरकत कोन्हे यादि रखिजो इहे सुकून वारा आहिनि वाव मद खां पहिरीं जेको अखर आहे उन ते पेश आहे न त हीउ वाव मद थी वियो या खां पहिरीं अखर ते ज़ेर आहे त हीअ या मद थी वई ऐं अलिफ खां पहिरें अखर ते ज़बर आहे इन करे हीउ चइबो छा अलिफ मद सही हाणे तव्हां ॾिसो इन्हनि खे ई असां जेको आहे चवंदा आहियूं छा चवंदा आहियूं मद तबई या मद असली इन्हनि खे ई छा चइबो आहे मद तबई हिनखे तबई थियणु हिन में या अचणु खपे हीअ ग़लती आहे तबई या मद असली नेचुरल मद बसि हिन जो आवाज़ कीअं थींदो आहे आ ई उ आ ई उ ऐं इहे घणे हरकतूं थींदियूं हाणे ॿ इन हरकतुनि इन्हनि अखरनि खे जेको आहे ॿिनि हरकतुनि जेतिरो छिकणु खपे इहे छा आहिनि नेचुरल मद चइबो आहे इन्हनि खे ठीकु थियो अॻिते हलूं था पिया हाणे हीउ तमामु बहितरीनु चार्ट आहे सिखण लाइ इनशा अल्लाह ताला ॾिसो हिन में मथां छा लिखियलु आहे हीउ नंढो वाविल माना हिकु हरकत उनजो मिसाल आहे हीअ अखर आहिनि न हीअ मिसाल मथां नंढो वाविल हीअ आहे हीअ अखर आहे हीअ वाविल न आहे वाविल कहिड़ो आहे उहो हीअ हरकत आहे हीअ हरकत कहिड़ी ज़बर या फतह जॾहिं अखर जे मथां फतह आई त उनजो आवाज़ निकिरंदो ऐं हिते वरी चऊं था वॾो वाविल छा आहे उहो ॿ हरकतूं ऐं हिकु अखर आहे इहो ॾिसो था इन जो आवाज़ थींदो आ ऐं अखर कहिड़ा आहिनि बा जा सा का या काल क़ुर पाक में आला काल हाणे हिनखे ॿीहर नमूने सम्झो हिन पहिरीं हिनखे था कयूं नंढो वाविल हिकु हरकत उनजो ई मिसाल आहे वॾो वाविल थींदो ॿ हरकतूं उनजा ई मिसाल आहिनि ऐं पोइ क़ुर में आयल अखर कहिड़ो आहे इहो सिखंदासीं माना असां हीअ पहिरीं लाइन कंदासीं तकड़ी उहो कीअं अखर खां मथां फतह ठीकु आहे न त छा थींदो आवाज़ अ स क पर जॾहिं असां वॾे वाविल लाइ था चऊं जेको आहे मद असली इनखे चइबो त हीउ जेको वॾो वाविल आहे न ॿ हरकतूं इहो छा चइबो हिनखे मां थोरो स्लाइड सही कंदुसि अञा हिनखे चवंदासीं मद असली बल्कि ठीकु आहे हीअं थींदो आ ई उ हिन में लफ़्ज़ ॾिसो जीअं काल क़ुर पाक में आयो आहे न या कील या कालू ही क़ुर पाक में मिसाल आहिनि मद असली जा ठीकु थियो हाणे मद जेका नंढी आहे न उनखे ॿ हरकतूं छिके सघे थो पियो नंढी जेका क़ुर पाक में आई आहे उनजा ॿिया बि कानून आहिनि थोरा पर अॻिते सम्झंदासीं फ़िलहालु इहो काफ़ी आहे वॾी मद केतिरियूं हरकतूं छिके सघिजे थी उहो ॾिसूं था पिया त इन में 4 शयूं मां समराइज़ कयूं आहिनि जेको आहे न उनजो डिटेल कहिड़ी बि हुजे पर तव्हांखे क़ुर शरीफ़ जेकॾहिं सही सिखणो आहे सही पढ़णो आहे न इनशा अल्लाह ताला हीअ स्लाइड तमामु वॾी मदद कंदी वॾी मद वारे अखर बाद जी ॻाल्हि था कयूं
हमज़ा अचे ऐं मद कंहिं अखर ते ईंदी, या अलिफ ते हूंदी, या वाव ते, या ते। माना उन्हनि अखरनि ते जॾहिं वॾी मद अचे त उन खां पोइ हमज़ा अचे त उहो 4 हरकतूं छिकबो। उन अखर ते शद अचे त उहो 4 हरकतूं छिकबो। हरूफ मुक़त्तियात अचनि, असांखे ख़बर आहे हरूफ मुक़त्तियात जेके न हुजनि त पोइ थोरो ॾिसी वठिजे स्लाइड, 6 हरकतूं छिकबियूं। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जिते 2 जज़म अची वञनि न, 2 सुकून गॾिजी वञनि, उन्हनि खे वरी 2, 4 या 6 हरकतूं छिके सघिजे थो। समरी आहे ॾाढी बहितरीनु, इनशा अलाह ताला ॾाढी आसान थींदी। तव्हां चवंदासीं पोइ 5 हरकतूं कंहिंखे छिकजे, 3 हरकतूं किथे आहिनि, 1 सम्झीसीं, 2 सम्झीसीं, 3 हरकतूं। इहो इन करे 3 ऐं 5 में न अचूं, छो जो के हीअं चवंदा आहिनि त भई हिन खे 3 ऐं 4 छिके सघिजे थो, हिन खे 5 ऐं 6, हिन ॿिनि जी ॻाल्हि आहे। इन करे असां हिनखे माना हुन में नथा वञूं, ईज़ी करे करूं था पिया, 4 हरकतूं या 6 हरकतूं। पोइ हिन में वरी छा आहे, 2 या 4 या 6। ॾाढो सुठो हिन जो मिसाल अॻिते हली करे हिकिड़ी 2 स्लाइडियूं आहिनि, पोइ इनशाला पूरो था कयूं। जंहिं अखर ते वॾी मद हुजे ऐं उन बैदि हमज़ा अचे, जेको असां ॻाल्हि करे आयासीं, उनखे घणनि हरकतुनि ताईं छिके सघिजे थो पियो, 4 हरका। मिसाल फबिआई आलाइ रब्बिकुमा तुकज़िबान, ॾिसो था पोइ हीअ मद कहिड़े अखर ते आई आहे, अलिफ ते, ॾिसो था, ऐं वॾी मद आई आहे अणी आहे, उन खां पोइ छा आयो आहे, हमज़ा, 4 हरकतूं छिकबी, आला ए। जेको तव्हां पंहिंजो मिक़दार रखो ओड़ो ई बाक़ाइदा रखंदा अचो। ठीकु। ॿियो उलाइक, इहो छा आहे, मद कंहिं ते आई आहे, लाम ते न आई आहे, उलाइक है, उभी उभी जेको आहे ज़बर आई आहे, ॾिसो था, उभी ज़बर, इन ते मद आई आहे, केॾी आई आहे, वॾी मद। उन खां पोइ छा आहे, हमज़ा आहे, 4 हरकतूं। वसवाउन अलैहिम, हाणे मद कंहिं ते आई आहे, ॾिसो हिन अल्फ ते आई आहे, पोइ इहा वॾी मद आहे, अणी ॾिसो, पोइ छा आयो आहे, हमज़ा आयो आहे। पोइ हमज़ा, हाणे हिते ॾिसो, हमज़ा ज़ेर आहे या हमज़ा कसरा आहे, हीअ हमज़ा कसरा आहे, हिते हमज़ा छा आहे, दम ते न, को फ़र्क़ु कोन थो पए। हिते छा लिखियलु आहे, हमज़ा अचे छड़ो, कंडीशन हिकिड़ी आहे, हमज़ा हुजे त तव्हां हुनखे छा कंदव, 4 हरकतूं छिकबो। इनखे छा चइबो आहे, मद वाजिब। इनखे मद मुतसिल बि चवंदा आहिनि, कनेक्टेड मद। पर इनखे तव्हां जेकॾहिं इनखे या नालो न रखो, मद वाजिब आहे, इनखे ज़रूरु ध्यानु ॾींदा कयो। जंहिं अखर ते वॾी मद हुजे ऐं उन जे बाद छा अचे, शद, उन मद वारे अखर खे घणनि हरकतुनि ताईं छिके सघिजे थो पियो। हाउ फार कैन यू स्ट्रेच दैट लेटर, 6 हरका। इफ यू हैव शद आफ्टर द मद लेटर, कीअं थींदो, हलम शरीफ़ में छा आहे, अलैहिम वलद्दालीन, इते इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, मद कंहिं ते आहे, अलिफ ते आहे, ॾिसो त द इन अलिफ ते आहे। उन खां पोइ छा आयो आहे, हीअ शद आई आहे हिन अखर ते, माना हिन मद खे वॾी मद आहे, ॾिसो हाउ फार यू हैव टू स्ट्रेच, 6 हरकतूं। मतिलबु तव्हांखे ईअं करिणो आहे त जॾहिं वधि वाजिब 4 हरकत छिकिजे त ईअं न करणु खपे त मां चवां उलाइक, इहो मां 4 जो अंदाज़ो लॻायो, हाणे 6 जो अंदाज़ो इन खां थोरो मथे हुजणु खपे, इहो पंहिंजो अंदाज़ो रखो, ठीकु थियो। हुन खां पोइ वायो आहे वसफ़ात, थियो न। अहिड़े नमूने सां इनखे छा चइबो, जेको 6 हरकत ते छिकणो आहे, जंहिं ते शद हुजे, मद लफ़्ज़ खां पोइ शद हुजे, मद वारे अखर खां पोइ शद हुजे, उनखे 6 हरकतूं छिकबो, उनखे छा चइबो, मद लाज़िम। इहो लाज़मी आहे, नोट करणु घुरिजे त मद वारो अखर ऐं शद ॿई हिक ई लफ़्ज़ में आहिनि, इहो तव्हांखे ॾिसणु खपे। मद वारो अखर जेको आहे ही ऐं शद हिक ई में, इन ते अलॻि हुजे अलॻि हुजे, इहो हिकिड़ो ई हूंदो आहे, ॾिसो हिकिड़े ई अखर में आहे, ठीकु आहे। शद उन ई लफ़्ज़ ते आहे, माना स्वा खां पोइ जेको आहे न, इहो आहे मद वारे खां पोइ जेको अखर उन ते शद आहे, पर पाण में गॾियल आहिनि, ठीकु। उन खां पोइ हुरूफ़ मुक़त्तियात वारे मद खे बि 6 हरकतूं छिकबो। हुरूफ़ मुक़त्तियात थी आहिनि जेको आहे, माना दे आर डिसजॉइंटेड लेटर्स, ठीकु। अॼु हुनखे सिखंदासीं कोन, पर असां सिर्फ़ु तजवीज़ जे लिहाज़ खां हिनखे ॾिसूं था पिया। इन्हनि खे बि जेका मद आहे उहा मद लाज़िम आहे, हुरूफ़ मुक़त्तियात चइबो आहे, क़त थियल, इहे जेके आहिनि न,
इन जा जेके वखरा टोटल आहिनि 1 खां 5 ताईं आहिनि कुल इहे 14 लफ़्ज़ आहिनि या अखर चइजनि आहिनि इहे कुल 14 आहिनि क़ुर पाक में आयल आहिनि अलॻि अलॻि अखर आहिनि इहे मिसाल हीअ आहे तव्हां ॾिसंदव हुनखे जेको जेकॾहिं हीअं गॾु बि लिखियल आहिनि न त तव्हां उन्हनि खे लफ़्ज़ करे न पढ़ंदव जेकॾहिं ही क़ुर पाक जो लफ़्ज़ न आहे पर फॉर एग्ज़ाम्पल असां हिनखे मां कतब करे पढ़ां मुक़त्तियात वांगुरु त हाउ वुड यू रीड इट खे या रा आई वोंट रीड इट खीर छो जो हुरूफ़ मुक़त्तियात में लफ़्ज़ न हूंदो आहे अखर अखर पढ़िबा आहिनि ठीकु थियो उन खां पोइ जंहिं अखर ते वॾी मद हुजे ऐं उन बद हमज़ा अचे पर उहो हमज़ा लफ़्ज़ खां अलॻि हुजे मुंहिंजे ख़्याल में इनखे असां फ़िलहालु छॾियूं था पिया इनखे मद मुनफ़सिल चइबो उहो थियनि था ही इम्पॉर्टेंट आहे इनखे सिखणो आहे जॾहिं हिन में अलिफ़ बि ईंदो अलिफ़ वाव ऐं या ते जज़म हुजे ऐं उनजे बाद वारे अखर ते वक़फ़ो करण जे करे जज़म या सुकून अचे उन्हनि खे 2 4 या 6 हरकतुनि ताईं छिके सघिजे थो पियो हाणे वलद्दालीन चयोसीं न असां जॾहिं त ही लीन चयो मां लीन न चयो लीन चयो छा चयो मां लीन चयो त ही छा थियो 2 सुकून अची विया गॾु there are 2 sukoons now together which rule applies now उहो ॾिसंदासीं हिते ॾिसो तव्हांजे तुरजाऊन न मां न पढ़ियो तुरजाऊन मीन्स देयर इज़ अ सुकून ऑन वाव एंड देन सुकून ऑन नून ऐं ॿिन्ही ते सुकून आहे न हाणे ही चयो तुरजाऊन इन्हनि जो कानून छा आहे इन्हनि जो कानून या इनखे चइबो आहे मद आरिद आरज़ी मद आहे इहा मद लिखियल न आहे हूंदी यू वोंट सी दिस ऑन दिस वन नो दिस इज़ द फतह हिते त फतह लॻी पई आहे हिन ते फतह आहे नून लिखियो पियो आहे ही सुकून वारो कोन्हे इहो पर असां हिनखे सुकून कंदा आहियूं टेम्पररी ठीकु जॾहिं टेम्पररी कंदा आहियूं त माना पोइ छा थी वेंदो आहे त उन टेम्पररी में मद आरिद जो माना कानून लॻंदो आहे यानी पोइ हुनखे छा थींदो आहे 2 4 या 6 हरकतूं छिके सघिजे थो जीअं तॾहिं हिते चवंदा आहिनि किथे किथे के चवंदा आहिनि आमीन के चवंदा आहिनि आमीन के चवंदा आमीन जमात में बीहंदो त आमीन में ई जेके 2 मिंट लॻी वेंदा बहरहाल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इहो पंहिंजो लास्ट स्लाइड आहे ऐं पाण दुआ कयूं था पिया अल्लाह पाक त अल्लाह पाक असांखे सही तरीक़ा क़ुर पाक कीअं पढ़ण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला ऐं सिखण जी हिदायत नसीब फरमाए ऐं जेकॾहिं का सिखण में ग़लती थिया त अल्लाह पाक पंहिंजे रहम सां